जिए त नाले मोहम्मद सैद वलद बदरुद्दीन मेमुण उम्र 12 साल जेको ज़बान खां गूंगो आहे जंहिंजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। तारीख़ 8/1/2025 ते शाम जो 4 बजे घरां निकिरी वियो आहे। जंहिंखे हल्का पीला लटा पातल आहिनि। जंहिंखे बि मिले त थाणा पिरियालो ते पहुचाए या मालिकनि खे इतलाह ॾे। संदसि जा वालिदीन सख़्तु परेशान आहिनि। हिकु ख़ासि ऐलान ॿुधंदा। जीअं त नाले सैद वलद बदरुद्दीन मेमुण उम्र 12 साल जेको ज़बान खां गूंगो आहे जंहिंजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। तारीख़ 8/1/2025 ते शाम जो 4 बजे घरां निकिरी वियो आहे। जंहिंखे हल्का पीला सलवार कमीज़ पातल आहे। जंहिंखे बि मिले त थाणा पिरियालो ते पहुचाए। संदसि जा वालिदीन तमामु सख़्तु परेशान आहिनि। ते नवा आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।